العظيم اللهم صل على سيدنا محمد وعلى آل سيدنا محمد वबारक वसल्लम तस्लीमा। सलात शरीफ के सिद्दे मोहब्बत सा बुलंद आवाज सा सारी जमात अल्लाह ताला का शल रहमत हुजन असां सभिनी जे मथां ऐं उहा रहमत जेका पंहिंजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबियनि जो सरदार अड़ियनि जो आधार क़यामत जे ॾींहुं गुनहगारनि जो शफ़ी उन महबूब खे पंहिंजे खे जेको रहमत वारो बणाए मोकिलियईं ऐं पंहिंजे कलाम पाक में फरमायईंसि त अव्हांखे रहमत लिल आलमीन बणाए पोइ थो मोकिलियां। हज़रत मूसा अलैहिस्सलाम थिया बीमार, अल्लाह पाक खे अर्ज़ कयूं त हे सूर नथो छॾे, रब फरमाइसि त फिलाणी शइ खा। अल्लाह जे नबी उहा खाधी, सूर छॾे, तकलीफ़ छॾे वई जेका बि हुई। कुझु वक़्त खां पोइ वरी तकलीफ़ थियनि, उहा साॻी शइ खाधऊं अल्लाह जी ॾसियल, पर सूर न छॾियो, तकलीफ़ न छॾियो। अल्लाह ताला खे अर्ज़ कयो मालिक अॻे तो फरमायो हो शइ मां खाधी हुई, मूंखे तकलीफ़ छॾे वई हुई, हाणे त कोन छॾियईं। अल्लाह फरमाए त नबी असां जॾहिं फरमायो होसीं त उनजी शफ़ाअत त ॿुधी असेसि न, पाण कयई त हाणे तोखे त मयार कान्हे। त मां चवांसि न जेका शइ रब्बुल आलमीन करे मोकिले त उन में बरकत बि त उहा हूंदी न, रहमत लिल आलमीन करे मोकिले त रहमत हूंदी न, रहमत बि अहिड़ी हूंदी जो सॼे आलमीन खे कमु अचे न, त पोइ अल्लाह करे जो छल इहा रहमत बि मिले। इन महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आमद जा ॾींहं ऐं मुतबरक महीनो अचे थो। रबीउल अव्वल शरीफ रुगो मुसलमाननि जो न, तमाम इंसानियत जे लाइ रहमत जो महीनो आहे। जेके बि इंसान उन्हनि जे लाइ रहमत जो महीनो आहे। ऐं करीमन पाण पंहिंजे सुन्नत सां याद ॾियारियो आहे त मुसलमानो मुंहिंजी आमद जा शुक्र कयो। कीअं सूमर ॾींहुं थींदो हो मदीने जा साईं रोज़ो रखंदा, रोज़ा त आम जाम रखंदा, पर सूमर ते ख़ासि। कई सूमर गुज़रिया, साहबा किराम ॾिठो त असांखे त हुकुम कोन था कनि, पाण रोज़ो रखनि था। अर्ज़ कयूं क़िबला साईं अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सूमर जो रोज़ो साईं छो था रखनि, सबबु कहिड़ो आहे? पाण फरमायूं हिकिड़ो सबबु आहे त सूमर ते क़ुरान नाज़िल थियो, यानी अल्लाह जो वही मां ते नाज़िल थियो। अॼु क़ुरान जो क़दुरु कोन्हे, क़ुरान ते अमल कोन्हे, क़ुरान ते यकीन कोन्हे, क़ुरान मजीद जी तिलावत कान्हे। पाण फरमायूं त जेको क़ुरान मजीद जी तिलावत घणी कंदो जन्नत उन ते आशिक़ थी कंदी। हिकिड़े अल्लाह वारे जो अहवाल पढ़े, उनजी औलाद ॾाढी साले औलाद,
वो हिकिड़े भेरे माण्हुनि पुछियोसि साईं जीअं तुंहिंजा बचड़ा नेक आहिनि, तुंहिंजा बचड़ा साले आहिनि, तुंहिंजा बचड़ा तुंहिंजा फर्मा बरदार आहिनि, आख़िरकार उहो वज़ीफ़ो कहिड़ो आहे, उन जो सबबु कहिड़ो आहे? चई पुट उन जो सबबु आहे क़ुरान। सही क़ुरान असां बि पढ़ूं था। चई तव्हां पढ़ो था पर मूंखे क़ुरान ते यकीन आहे। हाँ सही, कीअं ॻाल्हि कयो? चई मां जंहिंमहिल बि निमाज़ पढ़ंदो आहियां, जंहिंमहिल बि निमाज़ में सुन्नतूं, निमाज़ में नफ़िल, निमाज़ में फर्ज़, जंहिंमहिल बि मां निमाज़ पढ़ंदो आहियां त आख़िरी रकात में अत्तहियात दुरूद खां पोइ अल्लाह हिकिड़ी दुआ क़ुरान में सेखारी आहे, उहा घुरंदो आहियां हर निमाज़ में। अर्ज़ कयूं कहिड़ी? चयईं त दुआ है रब्बना हब लना मिन अज़वाजना व ज़ुर्रियातिना क़ुर्रत अयुनिन। अल्लाह सेखारे थो त ए मुंहिंजा बाना मूंखां दुआ घुर त मुंहिंजा रब मुंहिंजा घर वारा, मुंहिंजो अहल अयाल, मुंहिंजा पुटड़ा, मुंहिंजूं न्याणियूं, मुंहिंजा बचड़ा मुंहिंजे अखड़ियुनि जी थधिकार करे ॾे। मुंहिंजूं अखियूं थधियूं हुजनि उन्हनि ते। हाणे न औलाद बीमार थिए, न औलाद बेफ़रमान थिए, न औलाद खे को दुख अचे, तॾहिं त अखियूं ठरियल हूंदियूं न। औलाद ख़ुशि हुजे, अबे अमा जी फर्मा बरदार बि हुजे, भाग वक़्त सां बि हुजे, दीन सां बि हुजे, त दिलि ख़ुशि तॾहिं थींदी, अखियूं तॾहिं थींदियूं थधियूं। चई मां दुआ पढ़ंदो आहियां छो त मज़दूरी करे त हुनखे मज़दूरी ॾिबी आहे। निमाज़ पूरी थी मां इहा दुआ पढ़ंदो आहियां, इन दुआ पढ़ण सां रब मुंहिंजी औलाद सुधारे छॾी आहे। इहो थी क़ुरान ते यकीन। बिरादरान इस्लाम क़ुरान नेमत आहे। सरकार फरमाइनि था त इहो जो रब मां ते नाज़िल कयो त सूमर जो ॾींहुं, ऐं ॿियो फरमायूं फीहे वुलिदतु, मुंहिंजे विलादत जो ॾींहुं आहे, इन करे मां शुक्राने में रोज़ो रखंदो आहियां। बिरादरान इस्लाम मूंखे ॿुधाए, अल्लाह जॾहिं मदीने जे साईं खे मोकिलियो तॾहिं असां मुस्लमाननि खे फरमायूं न त लक़द मन्नल्लाहु अलल मोमिनीन, ए ईमान वारो, हे अल्लाह जो तव्हां ते एहसान आहे, रब जो तव्हां ते थोरो आहे, मालिक जी महिरबानी तव्हां सां आहे जो हे रसूल तव्हांखे ॾिनो अथई। त पोइ अल्लाह त एहसान असां ते कयो आहे त असां बि त शुक्राना कयूं न। त पहिरियों शुक्रानो महबूब जे हुक्म जी पैरवी आहे, ॿियो शुक्रानो उहा पैरवी मुहबत सां आहे, मुहबत मदीने जे साईं सां, पोइ जन जी मदीने जे साईं सां मुहबत आहे, उहे सदाई महबूब जी मुहबत में रहंदा आहिनि। त मीलाद यानी साईं जे आमद जो शुक्रानो उन्हनि ॾींहंनि जे निस्बत सां जीअं सूमर जी निस्बत मदीने जे साईं कई, अॼु साईं जी उम्मत रबीउल अव्वल जी उहा निस्बत कई आहे। उन्हनि ॾींहंनि ते ज़िक्र हबीब थींदो आहे ऐं मदीने जे साईं जूं नातूं, महबूब जा मौलूद, महबूब जा तज़किरा, पाण फरमायूं पंहिंजी औलाद खे पंहिंजे नबी जे मुहबत जी तालीम ॾियो। कसम आहे जॾहिं 12 रबियुल अव्वल ईंदी आहे, लखे मखलूक हिते वेठी हूंदी आहे दरगाह मशहूर शरीफ़ ते, हर कंहिंजे दिलि जो मदीनो ईंदो आहे। कहिड़ी बि ॻाल्हि में हुजे, कहिड़े बि कम में हुजे, कहिड़े बि सरकसे में हुजे, पर हुनखे सरकार यादि हूंदा आहिनि। कहिड़े बि बेमहबत हुजे, रबियुल अव्वल शरीफ़ जी राति दरगाह मशहूर शरीफ़ ते रहंदो आहे त हुनजे दिलि में सरकार जो मुहबत जो हुंचो फुटी पवंदो आहे। इहो अचण वारो आहे रबियुल अव्वल शरीफ़ जी आमद आहे। दुआ कयो दरगाह शरीफ़ ते ख़ैर सां, मीलाद शरीफ़ ते जमायत प्रयाज़ा त सलात घणी पढ़ंदा कयो,
घणी पढ़ंदा कयो, हेरी दुरूद पढ़ंदा आहिनि ऐं अल्लाह पाक जो जेको ॾिनल अथव ओ भुॻड़नि जी मुठ हिते विराई, अल्लाह वारे भुॻड़नि जी मुठ या 10 किलो भुॻड़ा कॾहिं मदीने जे घर ज़ियारत कराई अहिड़ो लॼपाल महबूब आहे। इंशाअल्लाह ताला सभिनी जा मीलाद क़बूल पवंदा। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मुहम्मद व अला आलिहि। मालिक साईं तुंहिंजे हिन एहसान जी न असां वटि शुक्राने करण जी ताक़त आहे, इहो त तुंहिंजो एहसान आहे, पर असां ग़रीबनि जा शुक्राना जमायत जा मीलाद शरीफ़ जी सूरत में सभिनी जा क़बूल कजांइ। जीअं अबू लहब जहिड़े काफ़िर अथऊं दोज़ख जो अज़ाब सूमर ते घटि पियो करे, कलमे पढ़ण वारनि अथऊं सफ़ा ख़तमु करे छॾिजांइ अज़ाब खे। दुनिया आख़िरत जो तकलीफ़ूं दूर, असांजो मतिलब जो ख़ैर, दरगाह शरीफ़ जो ख़ैर, मुल्क जो ख़ैर, कलमे पढ़ण वारनि जो ख़ैर, मीलाद शरीफ़ रहमत ऐं ख़ैर सां। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनतन व फ़िल आख़िरति हसनतन व क़िना अज़ाबन्नार। ला इलाहा इल्लल्लाह।